ठटोमा रिपोर्ट करे पियो। मोहम्मद शफ़ीक जो कि अॼु 9 मई जे हवाले सां पाक फ़ौज जी हिमायत में गजियो में रैली कढी वई। तफ़सील मूजिबि अॼु 9 मई ते गजियो में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि एको ऐं मरकज़ी सदर असलम जोखियो कोहिस्तान ऑर्गेनाइज़ेशन जो सदर पीर ग़ुलाम हुसैन शाह जी क़यादत में घारो खां गजियो ताईं पहुती, जिते रैली में वॾे अंग में हथनि में बैनर खणी वॾे अंग में शिरकत कई ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद। 9 मई जे शिरपसंदनि जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते कोहिस्तान डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन सदर पीर ग़ुलाम हुसैन शाह, DAO साकरो एजुकेशन मसरूर हसन पलीजो, राणा इकबाल राजपूत, मोहम्मद शफ़ीक जोखियो, अब्दुल रशीद मेमण, शिराज मेमण, ज़ुल्फ़िकार पलीजो, नसीबुल जुड़ियो जोखियो, जावेद जोखियो, असलम जोखियो बिन ख़िताब कंदे चयो त मुल्क जो केरु बि ख़ैरख़्वाह या सॼण 9 मई जहिड़ा वाक़िआ नथो कराए सघे। 9 मई जहिड़ा वाक़िआ सोचियल साज़िश हुई। मुल्क जूं कुझु दुर्दूं पाक फ़ौज खे बदनाम करण लाइ अहिड़ा वाक़िआ कराए मुल्क खे बदनाम करे रहियूं आहिनि। इन्हनि चयो त पाक फ़ौज मुल्क जो गुरूर आहे। फ़ौज सरहदुनि जी हिफ़ाज़त करे थी ऐं अवाम जी मुहाफ़िज़ आहे, तॾहिं अवाम सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे थी सघे। DAO साकरो एजुकेशन साकरो मसरूर अल हसन पलीजो वधीक चयो त अॼु ठटे ज़िले में तालीम खाते पारां पाक फ़ौज जी हिमायत में रैलियूं कढी 9 मई जहिड़ियूं बुज़दिलाना कार्रवाइयुनि जी मज़म्मत कई पई वञे। रैलीअ में वॾे अंग शहरनि शागिर्दनि समेत तालीम खाते जे मुलाज़िमनि शिरकत कई। आज 9 मई है, आज कौमी शान की खुशियाँ मना रहे हैं। 9 मई को हमारे जनाब को बुलाया गया। मेरा प्यारा इतना ही मौजूद दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जो देश शुक्रगुज़ार हैं जो हिमायत में रैली करी हमेशा पाकिस्तान